नागन रोड़ी वेझो जवाबदार जे मुबैना फायरिंग में पीटसन मारिजी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था सैफुल्ला बलोच खां। जी सैफुल्ला, कहिड़ा तफ़सील आहिनि? मां तव्हांखे ॿुधायां थो रोड़ी भरिसां हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। रोड़ी भरिसां 50 वरनि जो शख़्स मुबैना तौर क़त्ल, लाश तालकास्ता रोड़ी मुंतक़िल। जुबर ताईं जो कोर्ट पंकज चौहान कोड़को वासी सोनो पुट मोहम्मद सन चौहान खे जवाबदारनि मुबैना तौर क़त्ल करे छॾियो। कोर्ट जी वारसनि जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं जवाबदार नदीम बुल्लो असांजी नौजवान नारी सावरा दीप काशिम चौहान खे मुबैना तौर हथियार जे ज़ोर ते अगवा कयो, जंहिंजो इतला हफ़्ते थाणे ते ॾिनी वई आहे। वारसनि मूजिबि अॼु इतला मिलियो त जवाबदार अली मर्दान किरियो जे फार्म ते मौजूदु आहे, जंहिं इलाइक़े ऐं बिरादरी जा माण्हू उते पहुता। जवाबदारनि जी सिधरी त फारिग ॾिनी। हमले दौरान सोनो मुबैना मारिजी वियो। इन सिलसिले में इलाइक़े जे चङे मुड़ुस फंक्शन लीग जे अॻुवान फ़कीर इनायतुल्लाह बुल्लो तालकास्ता रोड़ी पहुची फोर्तिन जे वारसनि सां यकजहती इज़हार कयो। हिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नारी बि मुतासिर घुर जी मुबैना तौर मारिजी वई आहे ऐं हाणे उन्हनि जो माण्हू बि नारी बि मुबैना तौर अगवा थी वई आहे। उन्हनि जे नौजवान खे मुबैना तौर क़त्ल कयो वियो आहे। इहो किथां जो इंसाफ़ आहे? तिब्बतान जी पुलिस जो चवणु आहे त इतला मिलियल आहे। वधीक पोस्टमार्टम रिपोर्ट बाद कारण जी ख़बर पवंदी ऐं मामले जी जांच जारी आहे। जी सैफ, अवां जी महिरबानी।